रौंती जे कच्चे वारे इलाइक़े ॻोठ महबूब सीलरो में सीलरा दौंदू ऐं शर बिरादरी में तकरार वधण बाद हथियारबंदनि जी शदीद फायरिंग जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया, जॾहिं त 6 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। क़ौमी हक़ीक़त रौंती जो रिपोर्टर मसरूर दिया लाइन ते मौजूद आहे। खाउंस पुछा करण जी कोशिश कंदासीं। जी मसरूर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल पीरराज, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻोठ महबूब सीलरो में सीलरा दौंदू शर बिरादरी में तकरार वधण बाद हथियारबंदनि जी शदीद फायरिंग जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया, 6 ज़ख़्मी थी पिया। फायरिंग दौरान हथियारबंदनि इब्राहिम सीलरो, सूबो सीलरो, अयाज़ दौंदू, अली गौर दौंदू खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो, जॾहिं त ॼाम सीलरो, दिलबर सीलरो, अज़ीम सीलरो, क़ाइम सीलरो, नदीम सीलरो ऐं अनीस सीलरो सख़्त ज़ख़्मी थिया, जिन खे गुबारो इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंधि पहुची वई आहे, जॾहिं त इलाइक़े में अञा ताईं फायरिंग जो सिलसिलो जारी हुजण जूं बि रिपोर्टूं अची रहियूं आहिनि। वाक़े सबबि इलाइक़े में सख़्त ॾहकाव ऐं ख़ौफ़ जो माहौल छायल आहे। पुलिस तरफ़ां वधीक नफ़री तलब करे जांच शुरू कई वई आहे। जी मसरूर, तफ़सीलन आगाह करण लाइ महिरबानी।